गोट शेर मोहम्मद जोड़े जो मोटरसाइकिल सवार ज़ाल दादू केनाल में गिरी पिया आहिनि। ॻोठाणनि रणनि ते शौबान बुगियो खे बेहोशीअ वारी हालत में कढी वरितो। संदसि ज़ाल ॿुॾी वई। इतला ते पुलिस पहुची वई। मक़ामी टोबनि जी मदद सां औरत जी ॻोल्हा जारी आहे। हिन अहम ख़बर खां वाके आगाह कई पिया। डोकरी जे ॻोठ शेर मोहम्मद जोड़े जो मोटरसाइकिल सवार ज़ाल मुड़ुस दादू केनाल में किरी पिया आहिनि। हिन अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कई पिया। डोकरीअ जे ॻोठ शेर मोहम्मद जोड़े में मोटरसाइकिल सवार ज़ाल मुड़ुस दादू केनाल में किरी पिया आहिनि। नाज़रीन अवांखे ॿुधायूं पिया ॻोठाणनि रणनि ते शौबान बुगियो खे बेहोशी वारी हालत में कढी वरितो। संदसि ज़ाल ॿुॾी वई। अवांखे ॿुधायूं पिया इतला ते पुलिस पहुची वई। मुक़ामी टोबनि जी मदद सां औरत जी ॻोल्हा जारी आहे। डोकरी जे ॻोठ शेर मोहम्मद जोड़े जो में मोटरसाइकिल सवार ज़ाल मुड़ुस दादू केनाल में किरी पिया आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया ॻोठाणनि रणनि ते शौबान बुगियो खे बेहोशी वारी हालत में कढी वरितो। संदसि लाश ज़ाल ॿुॾी पई। अवांखे ॿुधायूं पिया इतला ते पुलिस पहुची वई। मक़ामी टोबनि जी मदद सां औरत जी ॻोल्हा जारी आहे। डोकरी जे ॻोठ शेर मोहम्मद जोड़े जो में मोटरसाइकिल सवार ज़ाल मुड़ुस दादू केनाल में किरी पिया आहिनि। ॻोठाणनि रणनि ते शौबान बुगियो खे बेहोशीअ वारी हालत में कढी वरितो। संदसि ज़ाल ॿुॾी वई आहे। इतला ते पुलिस पहुची वई। मक़ामी टोबनि जी मदद सां औरत जी ॻोल्हा जारी आहे। जा तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अतहर संदेलो खां। जी अतहर संदेलो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी डोकरी भरिसां ॻोठ शेर मोहम्मद जोड़े जो वटि शाबान बुगियो ऐं संदसि ज़ाल साजिदा डोकरीअ खां मोटरसाइकिल ते पंहिंजे ॻोठ बरादी सारिया अची रहिया हुया त मोटरसाइकिल जे अॻियां जेको आहे ओचितो कुतो अची वियो ऐं मोटरसाइकिल स्लिप थियण जे नतीजे में ॿई जेके ज़ाल मुड़ुस हुया उहे जेको आहे दादू केनाल में किरी पिया। उन्हनि जे रणनि ते ॻोठाणनि पहुची शाबान ऐं संदसि शाबान बुगे खे बेहोशी वारी हालत में पाणी मां कढी ज़िंदगी बचाए वरिती, पर संदसि ज़ाल साजिदा बुगियो पाणी में ॿुॾी वई। जॾहिं त इतला खां पोइ मौजूदड़ो पुलिस जी नफ़री ऐं मक़ामी टोबनि जी मदद सां औरत जी जेका आहे हिन वक़्तु ॻोल्हा जारी आहे। उन मौक़े ते SHO जेको आहे जो चवणु आहे त औरत जो असां रहो जेको आहे सो मिलियो आहे, वधीक जेका आहे ॻोल्हा जारी आहे। जी महिरबानी अथर संदेलो तफ़सील ॾियण लाइ।